गुपचाणी वेझो कार ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सांगड़ नवाबशाह रोड ते तेज़ रफ़्तार कार ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में आसिफ अली शाह मौके ते ई फौत थी वियो, जॾहिं त कार में सवार 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इत्तला मिलण ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची फौती जे मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद फ़राहम कई वई। ज़ख़्मी में 40 वरियनि जो महताब शेख, अज़ीज़ ख़ान ऐं उमेर पठान शामिल आहिनि। गुपचाणी में खबर शामिल कयूं। 5 ॾींहं अॻु मुबैना पुलिस मुक़ाबले में हाफ फ्राई कयल नौजवान इलियास गुपचाणी के वारसनि एहतजाज किया है। ॻोठाणनि अली नो, साबिर हुसैन, इम्तियाज़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज किया। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि जो चवणो त नौजवान इलियास गुपचाणी पोरियत है, खेसि जांच लाइ बासर मार्फत गुपचाणी के SHO हवाले किया। उन्हनि जो चवणो त गुपचाणी थाणे के SHO नौजवान के बांदी पुलिस हवाले करे खेसि कूड़े मुक़ाबले में हाफ फ्राई करायो है। उन्होंने IG सिंध पुलिस का मुतालबो किया त मामले की शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरा करे रैलियूं कढी वयूं। ॾही गुपचाणी समेत ॿियनि शहरनि में रैलियूं कढी फ्रांसीसी सदर ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदड़नि जी मज़म्मत कयूं था। उन्होंने चयो है त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी बर्दाश्त न कई वेंदी। मुज़ाहिरो कंदड़नि आलमी इदारनि खां मुतालबो कंदे चयो है त फौरी तौर ते नोटिस वठी फ्रांसीसी सदर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ॻणती ख़त्म कई वञे। नाज़रीन हम सां शेयर कंदासीं गुपचाणी मां त हिकु उस्ताद कोरोना में मुब्तला थी वियो आहे। उस्ताद जे कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ हाई स्कूल गुपचाणी खे बंदि कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे ॾींदालू तो गुपचाणी में एक उस्ताद कोरोना में मुब्तला थी वियो आहे। उस्ताद जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ हाई स्कूल गुपचाणी खे बंदि कयो वियो आहे। इन हवाले सां राब्तो एक बार ॿीहर नाज़रीन हम सां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे गुपचाणी मां हिकु उस्ताद जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अची वई आहे। उस्ताद जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ हाई स्कूल गुपचाणी खे बंदि कयो वियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन हम सां शेयर पिया कयूं। गुपचाणी में हिकु उस्ताद कोरोना में मुब्तला थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे ॾींदालू तो गुपचाणी में एक उस्ताद कोरोना में मुब्तला थी वियो आहे। उस्ताद जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ हाई स्कूल गुपचाणी खे बंदि कयो वियो आहे। गुपचाणी में हाई स्कूल जे उस्ताद जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ स्कूल खे 3 ॾींहनि लाइ सील कयो वियो आहे। सिंध हुकूमत जी हिदायत ते 2 ॾींहं अॻु सिहत खाते जी टीम हाई स्कूल जे उस्ताद जी कोरोना टेस्ट कई। उस्ताद जी रिपोर्ट पॉजिटिव अचण खां पोइ खेसि क्वारंटीन करण जी हिदायत कई वई। ज़िले शहीद वज़ीराबाद जे फोकल पर्सन डॉक्टर दौलत जमाली हाई स्कूल में उस्ताद के कोरोना होने की तस्दीक कई। गुपचाणी भरिसां मुबैना कारनि इल्ज़ाम हेठि नारी जे क़त्ल में मुलविस जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। गुंड मेहदी शाह में मुबैना कारनि जे इल्ज़ाम में बेदर्दी सां क़त्ल थी वियल हसीना ज़ाल फैज़ुल्ला ब्रोही जी क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार गुलाम कादिर ब्रोही खे गुपचाणी पुलिस छापो हणी गिरफ़्तार कयो। उन सिलसिले में SHO गुपचाणी गुलाम अब्बास शर ॿुधायो त जवाबदार नारी खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे। उन चयो आहे त खेनि इतलाह मिलियो त नारी जे क़त्ल में संदसि पीउ अब्दुल ख़ालिक, चाचो गुलाम कादिर ऐं मुड़ुस फैज़ुल्ला मुलविस आहे। हुननि जवाबदार खे पिणु गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिए पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त गुपचाणी भरिसां हथियार घर में घिड़ी औरत खे क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि। अहम ख़बर आहे, अवांखे अपडेट कंदा हलूं। गुपचाणी भरिसां हथियार घर में घिड़ी औरत के क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे गुपचाणी में अपडेट कर रहा आहियूं। गुपचाणी में हथियार बंद घर में घिड़ी औरत के क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि।
ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे ॾींदा हलूं। गुपचाणी भरिसां हथियारबंद घर में घिड़ी औरत खे क़त्ल करे वाक़े वारे हंधि फ़रार थी विया आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है एक दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं। गुपचाणी भरिसां हथियारबंद घर में घिड़ी औरत खे क़त्ल करे वाक़े वारे हंधां फ़रार थी विया आहिनि। नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। अवां खे ॿुधाईंदा हलूं, आगाह कंदा हलूं त गुपचाणी भरिसां हथियारबंद घर में घिड़ी औरत खे क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि। इन हवाले सां राब्तो कयो आहे गुपचाणी में आवाज़ टीवी जे रिपोर्टर मसूद ज़ंगेजो सां। जी मसूद, छा मामलो आहे? जी ॿुधाईंदो हलां त गुपचाणी भरिसां घुरण वाटर स्टाफ बोर्ड मेहदी शाह में मुबैना कारा इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़त्ल थी वियल हसीना ज़ाल फैज़ुल्ला बिरोई जे क़त्ल में मुलवस मुख्य जवाबदार गुलाम कादिर बिरोई खे गुपचाणी पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त क़त्ल में इस्तेमालु थियल बंदूक पिणु हथु करे वरिती आहे। उन सिलसिले में गुपचाणी पुलिस जे SHO अब्बास शेर ॿुधायो त जवाबदार नारी खे क़त्ल करण पिणु एतराफ़ कयो आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी अवां जी मसूद अपडेट करण लाइ। गुपचाणी वेझो ॻोठ गुलण वाटर में बिरोही बिरादरी में झेड़ो, हिकु ॼणो मारिजी वियो। मारिजी वियल 22 वरनि जो सदाम हुसैन गोलियूं लॻण सबबि मारिजी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। गुपचाणी में ड्राइवरनि पारां ट्रकुनि ऐं मज़ाउनि खे रोकण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यासिर अली, मोहम्मद आमिर, ज़ुल्फ़कार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ ड्राइवरनि चयो त पुलिस बिना जवाज़ सांगड़, मीरपुर ख़ासि टंडो, आदम ऐं ॿियनि शहरनि मां नवाबशाह में अचण खां रोके रही आहे। उन्हनि आला अख़्तियारनि खे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी करप्ट एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रोज़गार करणु ॾिनो वञे। नाज़िम ॿिए पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं त गुपचाणी वेझो सराड़ी लिंक रोड ज़बून हाल हुअण सबबि रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील मसूद ज़ंगेजो जी हिन रिपोर्ट में। गुपचाणी सराड़ी लिंक रोड केतिरनि ई सालनि खां मरम्मत न थियण करे ज़बून हाल बणिजी वियो आहे। हंधा हंधा खॾा पइजी विया। रोड तबाह हुअण करे हितां जा रहवासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रोड टुटल हुअण करे मरीज़ इस्पताल पहुचण खां अॻु ई फोत थियो वञनि। 17 किलोमीटर जे रस्ते मां सिर्फ़ 5 किलोमीटर रोड जो टेंडर थियण ते अवाम में वेतर मायूसी फैलिजी वई आहे। उन सिलसिले में हितां जे रहवासी आहिनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरनि ई सालनि खां हिन रोड जी मरम्मत न थी सघी आहे। चूंडियल नुमाइंदा वोट वठण महिल असां सां वाइदा कयो वञनि, मगर पोइ असांखे ऐं हिन रोड खे मुकमल नज़र अंदाज़ कयो पियो वञे। रोड जे करे असां सीरियस मरीज़ इस्पताल ताईं नथा पहुचाए सघूं, जेके अॻु में ई फोत थियो वञनि। असां अचनि था पाण शायदि तव्हां करे वियो आहे, तव्हां सर्वे करे वियो आहे त बि अचनि आहे। अलाए चक्कर त अलाए कहिड़ो आहे, ख़बर नथी पए असांखे। असां इहो त सुख थिए, ॿियो त कुझु कोन थो मिले, न नौकिरी मिले थी, न का शइ, न को का शइ कान थी मिले। बस असांखे रोड खपे। हिकु ई किलोने रुपया वठियो माने खायो रोड जो, असां रोड ठाहे जो, अधु रोड ठहे कोन थो। हिननि खे केरु चवण वारी पार आहे कान का हिते। रोड जा झाका आहिनि, माण्हू परेशान आहिनि, गाॾी वारा अचनि कोन था, ग़रीब माण्हू पंधु किथां खां किस्तानी वञनि। सिराड़ी गुपचाणी जो विच आहे, ही रोड ठहे कोन थो। ही रोड जेको आहे तमामु ज़बून हालत में लॻो पियो आहे। हिते खॾा आहिनि ऐं बरसाति में हिते वधि खां वधीक तकलीफ़ थिए थी असांखे। हिते जेको आहे हिते विच में कई ॻोठ आहिनि जंहिंखे मुश्किलातूं पई अचनि थियूं। इस्पताल ताईं को मरीज़ जेको आहे खणी था वञूं त मुश्किलातूं पई अचनि थियूं। ऐं हिते जेको तक जा चूंडियल नुमाइंदा आहिनि जेको आहे उहे अघोर निंड सुतल आहिनि। हिन पासे ॾे वोटनि खां पोइ जेको आहे निहारनि ई कोन था। रोड ख़तमु थो पियो आहे। जीअं पैसेंजर असां खणंदा आहियूं त वेंदा आहियूं, को मरीज़ खणंदा था वञूं त गाॾी माना पंचर थियो वञे। नयूं गाॾी वठूं था छो भई हीअ हालत आहे, सॼो ख़तमु थो पियो आहे गाॾी। टायर हीअं 3-3 4-4 सोला पथर चढ़ियो वञे। जो मरीज़ आहे असां वटि त गाॾी माना पंचर थियो पियो आहे त असां परेशान थियो बीठा आहियूं। गुपचाणी खां सराड़ी ताईं सूरन में जेको बीमार आहे त असां पहुची नथा सघूं। का माई ॿार ॾियण जे लाइ बि उनजी ॻाल्हि त वैल में आहियूं असां। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द रोड नई सर ठाराए रही असांजो बुनियादी मसइलो हल कयो वञे। कैमरामैन रियाज़ ज़रदारी सां गॾु मसूद ज़ंगेजो, आवाज़ न्यूज़ गुपचाणी।
गुपचाणी में ड्राइवरनि पारां ट्रकुनि ऐं मज़दाउनि खे रोकण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यासिर अली, मोहम्मद आमिर, ज़ुल्फ़कार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ ड्राइवरनि चयो त पुलिस बिना जवाज़ सांगड़, मीरपुर ख़ासि, टंडो, आदम ऐं ॿियनि शहरनि मां नवाबशाह में अचण खां रोके रही आहे। उन्हनि आला अख़्तियारनि खे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी करप्ट एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रोज़गार करणु ॾिनो वञे। गुपचाणी वेझो सिमन नाले मां हथायल नींगर जो लाश खे पुलिस नवाबशाह अस्पताल पहुचाए छॾियो आहे। ॻोठ अली बख्श कोकर वटां सिमन नाले वटां हथायल 12 वरनि जे नींगर हबीब वलद अब्दुल नबी कोसो जो लाश हथायो। इतला ते पुलिस सिमन नाले मां नींगर जो लाश कढाए एम्बुलेंस वसीले नवाबशाह जे अस्पताल PMU मुंतक़िल करे छॾियो। वारसनि मूजिबि नींगर जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो ऐं गुज़िरियल ॾींहं खां गुम हो। पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। ख़बर नशर थियण बाद गुपचाणी मां गुम थियल नींगर वारसनि खे मिली वियो। 8 सालनि जो नींगर गवर्नर ॻोठ ग़ुलाम हैदर बिरोही मां हथायो। नींगर मिलण ते वारसनि में ख़ुशी जी लहर। आवाज़ की वजह थोरा